हमरा तव्हां छा सम्झो पिया ईद क़ुर्बा मक़सद छा आहे, मैसेज छा मिले थो? जे तव्हां चयो ऑब्वियसली तव्हांखे पंहिंजी ईगो जी जेको आहे हिकिड़ी क़ुर्बानी ॾियणी हूंदी आहे ऐं क़ुर्बानी जीअं हिकिड़ो आहे मैसेज त तव्हां जेका तव्हांखे समा घणी जेका प्यारी शइ हुजे जेका तव्हांजे लाइ ॾाढी इम्पॉर्टेंट हुजे त आई थिंक इन इहो ॾाढो सुठो टाइम आहे जॾहिं तव्हां ॿिए बि क़िस्म जी चैरिटी वग़ैरह करे था सघो। तव्हां वटि जेके घर में शयूं आहिनि सुठा कपिड़ा वग़ैरह ऐं उहे जेको आहे सो तव्हां ॾियो या तव्हां पैसा वग़ैरह इहे बि हर तरीक़े सां जेके ॿार आहिनि जंहिं वटि जेके अंडर प्रिविलेज्ड आहिनि जी, जी। उन्हनि खे जेको आहे सो तव्हां स्कूल सप्लाइज़ ॾेई था सघो। अहिड़े तरीक़े जी गिफ्ट्स वग़ैरह आई थिंक इहो बि हिकिड़ो ॾाढो सुठो तरीक़ो आहे त तव्हां करे था बिल्कुलु। सघो ऐं तव्हां क़ुर्बानी चयो में। त जेकी तव्हांजी पसंदीदा फेवरेट शइ हुजे, इज़ इट पॉसिबल फॉर गर्ल्स त गर्ल्स पंहिंजो शयूं कीअं थी ॾेई सघनि? हाउ इज़ पॉसिबल? मूंखे इहो ॿुधायो तव्हां अगरि हा। हमरा तव्हां वटि काई पसंदीदा तव्हांजी शइ आहे हा। तव्हां कीअं ॾींदा कंहिंखे? हा मतिलबु थोरो ॾियण त हूंदो आहे पर आई थिंक उन टाइम ते तव्हां प्रायोरिटाइज़ करे था सघो त जेको ॿियो माण्हू हूंदो उहो उन शइ खे ओन करे केॾो ख़ुशि थो थिए। Oh my God. अक्सर मां इहो ॾिठो आहे त जेका शइ अगरि मूंखे एॾी घणी एक्साइट थी करे त ॿी का छोकिरी हूंदी हुनखे बि ओतिरो ई घणो एक्साइट कंदी हूंदी। त अगरि मां कंहिंजी ज़िंदगी में एतिरी थोरी ख़ुशी आणे थी सघां त मतिलबु उन में मूंखे वधीक आई थिंक उनखे ओन करण खां वधीक ख़ुशी इहा हूंदी त मां ॿिए कंहिंखे बि ख़ुशी ॾेई थी सघां।